अस्सलाम वालेकुम जी। मॉर्निंग विद अज़रा ख़ान में मां तव्हांजी होस्ट ऐं दोस्त अज़रा ख़ान। कीअं आहियो? सभु ठीकु आहियो? ऐं उमेद कयूं था त ठीकु हूंदो ऐं हमेशह वांगुरु इहा ई दुआ आहे त ख़ुशि रहो जिथे बि हुजो। और अॼु जेको आहे मौसम जे हवाले सां छा ॻाल्हाइजे। मौसम हिकिड़ो रहे ई कोन थो। हाणे मुंहिंजे ख़्याल में सियारो ख़तमु थी वियो आहे ऐं हाणे असां मतिलबु गर्मी जी तरफ़ वेंदासीं ऐं गर्मी फील थिए पई ऐं अॼु त तबियत में मज़ो न आहे बिल्कुलु बि। सो ख़ैर नौकिरी त हाणे नौकिरी आहे, चवंदा आहिनि जो छा नौकिरी की त नख़रा की। सो बहरहाल जेको आहे प्रोग्राम खे स्टार्ट करे छॾियो आहे ऐं गर्मी जे हवाले सां मां इहो चवंदसि त सियारो मुंहिंजे ख़्याल में हाणे आहिस्ता आहिस्ता बिल्कुलु ख़तमु थींदो पियो वञे, बल्कि ख़तमु थी वियो आहे। हाणे पखो बि हलायूं था, थधे पाणी जी बि माना नीड थिए थी, या वरी अगरि बंदि रूम आहे जीअं कनि त पोइ स्टूडियो वग़ैरह असांजा बंदि हूंदा आहिनि त अगरि एसी ऑन न आहे त माना हाणे फील थिए थो त थोरो माना गर्मी फील थिए थी। सो बहरहाल हाणे ज़ाहिर ॻाल्हि आहे उहे ऊन्हारे जी तरफ़ असां वेंदासीं ऐं ऊन्हारो वरी माशाअल्लाह सां 7-8 महीना वरी हाणे असांखे झेलणो पवंदो। सो सियारो जेको आहे ईंदो बि आहे त वरी तेज़ी सां ईंदो आहे, वरी वेंदो बि आहे त उहो तेज़ी सां ई वेंदो आहे। 2 खां 3 महीना मुंहिंजे ख़्याल में 2 महीना खनि माना भरपूर थधि हूंदी आहे। उन खां अलावा जेको आहे बसि नॉर्मल 2 महीना ॿिया नॉर्मल गुज़री वेंदा आहिनि। सो बसि मार्च ताईं गर्मी अची वेंदी, बाक़ी 15-20 ॾींहं आहिनि। ऐं प्रोग्राम खे स्टार्ट करे छॾियो आहे। जीअं तव्हां सभिनी खे ख़बर आहे त असां सां हिन प्रोग्राम जे लाइ जिन सहकार कयो आहे उहे आहिनि फस्ट ते जेको आहे इहे आहिनि पंहिंजो न्यू टाउन डेयरी वारा, ऐं जिन जो मखण बि आहे, देसी घी बि आहे, ऐं न्यू टाउन डेयरी वारनि जी वॾी महिरबानी आहे जिन असांखे ही जेको आहे असां स्पॉन्सर कयो आहे। ख़ालिस मखण, प्योर बटर, सॉल्टेड ऐं अनसॉल्टेड ॿई फ्लेवर हिननि ॾिना आहिनि त अगरि कंहिंखे सॉल्टेड पसंदि आहे, नमकीन, त उहो खाई सघे थो नमकीन वठी करे, ऐं जेकॾहिं जंहिंखे लूणु वधीक पसंदि न आहे त उहो वरी सादो वठी सघे थो। ऐं ॿियो वरी देसी घी बि आहे हिननि जो। त न्यू टाउन डेयरी वारनि जी वॾी महिरबानी आहे जिन असां सां स्पॉन्सर कयो आहे। उनखां पोइ सेकेंड ते आहे डालडा, जेको आहे जीअं तव्हां सभिनी खे ख़बर आहे जहाँ डालडा वहाँ ममता। सो जॾहिं बि असां डालडा खे ॾिसंदा आहियूं त इहो असांजे ज़हन में इहो क्लिक थींदो आहे त जहाँ ममता वहाँ डालडा। सो डालडा कुकिंग ऑयल हुजे या डालडा घी हुजे, हर घर में तव्हांखे नज़र ईंदो। डालडा कुकिंग ऑयल वारनि जी वॾी महिरबानी आहे जिन सां हिन ख़ूबसूरत ट्रांसमिशन लाइ सहकार कयो आहे। ऐं डालडा वारनि मां बि ऐं उमेदु रखूं था त हमेशह ईअं सहकार कंदा रहंदा। ऐं जेको लेफ्ट ते वरी आहे उहे आहिनि नेशनल फूड्स, ऐं नेशनल फूड्स खे बि असां ज़ाहिरी ॻाल्हि आहे न विसारींदासीं। नेशनल फूड्स में खोड़ सारियूं उन्हनि जूं आहिनि मसाला, जिन में बिरयानी आहे, कढ़ाई आहे, कोरमा आहे, कोफ्ता आहिनि, खोड़ सारा ड्राई मसाला बि आहिनि जिन जो जेको टेस्ट आहे उहो इलेस्ट्रो आहे। नेशनल फूड्स वारनि जी वॾी महिरबानी आहे जिन सां सहकार कयो आहे। उन खां पोइ आहे सनराइज आटा, जेको सनराइज अटो आहे उहो बि जेको आहे पंहिंजो फाइबर सां भरियल आहे ऐं तमामु सुठो आहे खाइण में। ऐं जेको जंहिं अटे में फाइबर वधीक हूंदो आहे उन में तव्हांखे जेको फ़ाइदो थींदो आहे ऐं तव्हांजे पेट जे लाइ उहो अटो ॾाढो सुठो हूंदो आहे, हाज़मे जे हिसाब सां सुठो हूंदो आहे। सो सनराइज वारनि जी वॾी महिरबानी आहे जिन सां असां हिन प्रोग्राम जे लाइ सहकार कयो आहे। उन खां पोइ असां अची वेंदासीं यंग्स वारनि ॾे। यंग्स जे हवाले सां इहो चवंदसि त यंग्स वारनि जो जेको चॉकलेट लवर माण्हू आहिनि या जेके मायोनीज़ वग़ैरह खाईंदा आहिनि, सो चॉकलेट जी ॻाल्हि कयां पई, वरी मायोनीज़ ते अची विया आहिनि। सो बहरहाल मायोनीज़ बि यंग्स वारनि जो इहा ॻाल्हि मिड़ई साॻी आहे। सो मायोनीज़ में हर घर जी ज़रूरत हूंदी आहे, हर को माण्हू अॼुकल्ह मायोनीज़ खे बि पसंदि करे थो। ऐं मायोनीज़ खोड़ सारी शयुनि में इस्तेमालु थींदो आहे, चटनियुनि में, बर्गर हुजे, सैंडविच हुजे, या इवन पराठे में बि माण्हू यूज़ कंदा आहिनि, आलू जो पराठो जेको हूंदो आहे। ऐं उन खां पोइ वरी हीअ जेको चोखो ब्लीस आहे हिननि जो चॉकलेट लवर, जीअं मां चयो, जेके माण्हू आहिनि उन्हनि जे लाइ इलाही सुठो आहे त हीअ जेको आहे ब्रेड ते बि लॻाए खाई सघनि था, पराठे ते बि लॻाए खाई सघनि था, ईअं बि खाई सघनि था। सो यंग्स वारनि जी वॾी महिरबानी आहे असां सां सहकार करण जी। उन खां पोइ जेको आहे असां हलंदासीं GFS बिल्डर्स ऐं डेवलपर्स वारनि जी तरफ़। GFS बिल्डर्स ऐं डेवलपर्स वारनि जी वॾी महिरबानी आहे जिन सां सहकार कयो आहे। ऐं GFS बिल्डर्स ऐं डेवलपर्स वारनि जे तरफ़ां
80 ऐं 120 गज़ जा रहायशी प्लॉट्स भी आहिनि। उन खां अलावा महाना आसान महाना एक साथ पर अपना घर हासिल करे ऐं हिन दौर में जेको आहे केरु नाहे चाहींदो त पंहिंजो घर हुजे, जॾहिं त नॉर्थ टाउन रेजिडेंसी फेज़ 4 में आसान महाना एक साथ पर अपना घर हासिल करे जेकॾहिं एतिरी आसान किस्तुनि में पंहिंजो घर हासिल करे थो माण्हू त इन खां वधीक ॿी कहिड़ी ऑफर हुजणु खपे। त असांखे इन ऑफर मां इन मौक़े मां फ़ाइदो वठणु खपे ऐं GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स वारनि जी वरी महिरबानी आहे स्पॉन्सर करण जी ऐं उमेदु कयूं था त ईअं ई सहकार कंदा रहंदा। सो बहरहाल ब्रेक जो बि टाइम थियो आहे। ब्रेक खां पोइ खोड़ सारा महिमान हूंदा ऐं खोड़ सारियूं ई कचहरी कंदासीं। त वठूं था ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ वरी ॻाल्हायूं। वेलकम बैक जी। एक दफ़ा ॿीहर तव्हां सभिनी खे भली कार कयूं था। ऐं जीअं त ब्रेक ते वञण खां पहिरीं ऐं तव्हांखे चयो त असां जॾहिं ब्रेक तां ईंदासीं त खोड़ सारा महिमान असां सां गॾु हूंदा ऐं खोड़ सारा महिमाननि मां मुराद त खोड़ सारा पोइ टॉपिक्स बि असां सां गॾु हूंदा आहिनि ऐं खोड़ सारे टॉपिक्स ते असां ॻाल्हाईंदा आहियूं। ऐं जॾहिं मुख़्तलिफ़ शोबनि सां लाॻियल माण्हू असां सां गॾु हूंदा आहिनि त पोइ तव्हां सां गॾु थोरो घणो मुंहिंजी नॉलेज में बि इज़ाफ़ो थींदो आहे ऐं काफ़ी अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि जेके असां खां नज़र मां त गुज़रंदियूं आहिनि पर उनजो पस मंज़र असांखे ख़बर न हूंदो आहे। त पोइ जॾहिं अहिड़ा प्रोग्राम्स थींदा आहिनि या अहिड़ा माण्हू प्रोग्राम्स में ईंदा आहिनि त पोइ असांखे ख़बर पवंदी आहे त कंहिंजूं केतिरियूं कोशिशूं या कावशूं या जेके महिनतूं थियल आहिनि। छो जो जॾहिं बि असां कंहिंखे स्क्रीन ते ॾिसंदा आहियूं या असां कंहिंखे ॾिसंदा आहियूं त कंहिं बुक लिखियो आहे या कॾहिं को सोशल वर्कर आहे को इंस्टीट्यूट हलाए थो को जेको आहे NGO हलाए थो त असांजी नज़र मां त उहे सभु शयूं गुज़री वेंदियूं आहिनि। असांखे ख़बर पवंदी आहे पर उनजे पोयां जो रीज़न छा आहे या पोयां केतिरी महिनत कनि था केतिरी जाखोड़ कनि था ऐं उनखां पोइ जेको आहे केरु पंहिंजी मंज़िल ते पहुचे थो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे कोशिशि खां सवाइ या वरी उस्तादनि खां सवाइ सिखण खां सवाइ त केर बि का बि मंज़िल नथो माणे सघे। सो बहरहाल असां सां खोड़ सारा महिमान गॾु आहिनि। असां सभ खां पहिरियां जेको आहे तारीफ़ कराईंदा हलंदासीं एडवोकेट आहिनि मियां सलमान आतिफ़ साहब ऐं चेयरमैन एहसास सोशल फोरम गंबड़ जा। सो हिननि खे वेलकम कयूं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। वरी महिरबानी तव्हां आयो। उन खां पोइ जेका शख़्सियत असां सां गॾु आहे उहा ॿिए कंहिं तारीफ़ जी मोहताज न आहे। खोड़ सारियूं महिनतूं खोड़ सारियूं जेको आहिनि कोशिशूं ऐं कावशूं ऐं स्ट्रगल उन्हनि जा थियल आहिनि ऐं खोड़ सारे अरसे खां पर्सनली बि उन्हनि खे सुञाणा थी ऐं उनखे मां इहो चवंदसि त एंटीबायोटिक आहे हर शइ ते पवंदो आहे। सो बहरहाल तमामु सुठो इंसानु तमामु सुठी शख़्सियत ऐं सोशल वर्कर बि आहिनि ऐं डायरेक्शन बि कनि था। खोड़ सारो उन्हनि जो कमु आहे ऐं उन्हनि सां सभ खां पहिरियां त उन्हनि खे वेलकम कंदासीं पोइ उन्हनि सां कचहरी कंदासीं। अस्सलाम वालेकुम। ऐं असां सां गॾु आहिनि सुधीर मीराली साहब। कीअं आहियो? ठीकु आहियो? वालेकुम अस्सलाम। अल्लाह जी महिरबानी। तव्हां कीअं आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां तव्हांजे साम्हूं ऐं तव्हांजी महिरबानी तव्हां आहियो। सभ खां पहिरियां त तव्हांजी महिरबानी ऐं अदा गुलज़ार बंगवार साहब जेको मुंहिंजो भाइरनि जहिड़ो दोस्त आहे उन्हनि जी महिरबानी जो तव्हां असांखे पंहिंजे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम में असांखे मदू कयो। तव्हांजी महिरबानी महिरबानी महिरबानी। अच्छा उन खां पोइ जेकी जीअं मां ॻाल्हि कई त असां हमेशह ॾिसंदा आहियूं त खोड़ सारा माण्हू जेके लेखक हूंदा आहिनि खोड़ सारा माण्हू शाइर हूंदा आहिनि पोइट हूंदा आहिनि या वरी जेके माण्हू आहिनि कहाणियूं लिखंदा आहिनि। सो उहा ई ॻाल्हि आहे त जॾहिं कंहिं बि किताब जी शक्ल में का शइ अची वेंदी आहे असांजे साम्हूं त असां चवंदा आहियूं ठीकु आहे हिन किताबु लिखियो आहे पर उन जे पोयां हुनजी केतिरी महिनत थियल आहे उहा त तॾहिं ख़बर पवंदी आहे जॾहिं उहे माण्हू असां सां मिलंदा आहिनि या असां उन्हनि खां पुछंदा आहियूं। सो असां सां गॾु आहिनि रसूल बख़्श गचेराई साहब। सो उन्हनि खे असां वेलकम कंदासीं ऐं जेको आहे मुहक़िक़ आहिनि ऐं तमामु सुठा लेखक आहिनि ऐं तमामु सुठा उन्हनि किताब बि लिखिया आहिनि। उन्हनि ते बि खोड़ सारी कचहरी कंदासीं। सभ खां पहिरियां उनखे वेलकम कयो। अस्सलाम वालेकुम। उन खां पोइ जेको आहे असां सां गॾु आहिनि सोशल वर्कर ऐं तमामु सुठा पोइट आहिनि ऐं सिंधी ॿोली जा सफ़ीर आहिनि। सिंधी ॿोली ते तमामु सुठो ॻाल्हाईंदा आहिनि। हसन शाह साहब असां सां गॾु आहिनि ऐं सो उन्हनि खे वेलकम कंदासीं। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो? ठीकु आहियो?
उन खां पोइ तमामु सुठी ॿी हिकु शख़्सियत असां सां गॾु आहे ऐं हमेशह तव्हां उन्हनि खे स्क्रीन ते ॾिठो आहे तमामु सुठे अंदाज़ में तमामु सुठे ड्रामनि में उन्हनि कमु कयो आहे ऐं मां जीअं ई नालो खणंदमि त तव्हां सुञाणींदव स्क्रीन ते जीअं ई ईंदो ज़ाहिद सिद्दीकी साहिब असां सां गॾु उन्हनि खे वेलकम कयूं था। अस्सलाम वालेकुम। महिरबानी। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? मां बि बिल्कुलु ठीकु आहियां ऐं तव्हां सभिनी महिमाननि जी वॾी महिरबानी आहे त तव्हां आयो। अच्छा, सभ खां पहिरियां जेका पंहिंजी कचहरी आहे जेका स्टार्टिंग वठंदासीं त उहा असां वठंदासीं सलमान साहब खां। सो छो जो सलमान साहब जेके आहिनि चेयरमैन एहसास सोशल फोरम गंबट। सर, सबसे पहले तो हम एक बार फिर आपको वेलकम करते हैं अपने शो में, लेकिन मैं पूछना ये चाहूँगी कि ये जो एहसास सोशल फोरम है गंबट का, इसका मंशूर क्या है? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम जी, बड़ी मेहरबानी आपकी, धरती टीवी की बड़ी मेहरबानी, गुलजार साहब की बड़ी मेहरबानी। मंशूर इसका इस तरह है मैडम कि अगर कोई इंसान हसास नहीं है, पहले आपको हसास होना पड़ता है ना किसी भी चीज़ के लिए। आप में फीलिंग्स नहीं है तो आप में एहसास पैदा नहीं होगा। बिल्कुल। जिस बंदे के पास एहसास नहीं है और वो हसास नहीं है, मैं समझता हूँ कि वो इंसान ही नहीं है। तो हसास होना हमारे लिए लाजमी है और एहसास का होना हमारे लिए लाजमी है। जहाँ तक आपने मंशूर की बात की कि मेरा मंशूर क्या है, मेरा मंशूर टोटली चेंज है दूसरे लोगों से। वो ये है कि मैं कोशिश कर रहा हूँ कि मैं हर जैसे सिंधी में कहते हैं पाड़ो या हमसाया या गली, मैं उसमें एक सोशल वर्कर पैदा करना चाहता हूँ ताकि वो गली का जो लड़का है या जो गली का जो सोशल वर्कर है वो अपनी जितने भी वहाँ पे गरीब हैं उनकी मदद करे। और वो मदद गवर्नमेंट से या किसी से ना करे, वो अपने दोस्तों से लेकर मदद करे। और इसी पे मेरा ये काम चल रहा है कि हम लोग अपने शहर में जो हमारी सोसाइटी में जो लोग रहते हैं हम उनको कहें, उनको रिक्वेस्ट करें कि आपको अल्लाह ताला ने दिया है, आप अपने दिए हुए से इन गरीब यतीम बेपोच लोगों की मदद करें। और यही मेरा फोकस रहा है। अच्छा, जैसे आपने कहा कि मेरा फोकस ये है कि मैं लोगों को जिनको अल्लाह ने दिया है उनको मैं कहूँ कि आप कुछ करें हमारे लोगों के लिए ना। तो मंशूर से मुराद आपका मंशूर तो बहुत अच्छा है, लेकिन बेसिकली आप किस उस हिसाब से करते हैं कि जैसे एक होता है कि भाई गरीब जो हमारे बच्चे होते हैं वो पढ़ नहीं पाते, आप उनको किताबें दिलाते हैं, तालीम दिलाते हैं या खाना पीना देते हैं, लोगों के लिए क्या करते हैं आप? दरअसल मैडम मुझे 4 साल हुए हैं ना, 2018-2019 से लेकर मैं ये लॉकडाउन हुआ, फिर ये हमारे पास सिंध में जो ये जो बारिशें हुई, शायद मेरी आवाज़ रुक जाए क्योंकि इसको मैंने बहुत ज़्यादा डीपली फील किया। और जो हमारे सिंधी कौम के साथ या जो हमारे ये जो मासूम सिंधी लोग हैं जिनके साथ ये हुआ है, ये तो आपको एक सोशल वर्कर ही बता सकता है, ना कि आपको कोई पॉलिटिशियन बता सकता है। बिल्कुल। हम इन लोगों के बीच में गए, हम इन लोगों के गंदे पानियों में जाकर हमने उनको राशन पहुंचाया। चाहे मैंने मांग कर, चाहे मैंने गिड़गिड़ाया होगा, इल्तिजाएं की होगी, कुछ भी, मेरे अच्छे दोस्त हैं उन्होंने मेरी मदद की, मेरे मालकान हैं, मेरा आयरन का काम है, उन्होंने मेरी मदद की। हम उन लोगों के पास पहुँचे और ऐसे ऐसे खुददार लोगों के पास भी पहुँचे कि जो सिर्फ ये कहते थे हमें कि यार सिर्फ मुझे 2 किलो चावल दे दो, शायद मेरी 2 दिन के बाद मेरी जो उनसे मजदूरी लग जाए। ये फीलिंग्स, ये एहसास, ये आपको एक सोशल वर्कर ही बता सकता है, ना कि कोई आपका पॉलिटिशियन, ना कि कोई आपका सियासतदान। ये चीज़ें आपको नहीं बता सकता क्योंकि हम उनके बीच में जाते हैं। सोशल वर्कर जो उनसे है ना, वो गोठों में जाते हैं, गाँव में जाते हैं, हम घरों में जाते हैं, फिर उधर की परिस्कृताई के लोगों से पूछते हैं कि आया कि ये जो बंदा है यार ये इसके हालात क्यों हैं। एक पॉलिटिशियन या एक MP और MNA तो वहाँ पर नहीं ना पहुँच सकता। ये वहाँ का ही बंदा जो उधर का रहाइश पजीर है वही उसको पता है कि यहाँ पे गरीब लोग रहते हैं और उनकी मदद हमने करनी है। बिल्कुल बिल्कुल सही कहा। अच्छा, जैसे आपने कहा कि जब कोई सोशल वर्कर उस मंजर आम पे जाते हैं तो उनको पता चलता है कि वहाँ पे क्या है। तो इन ही ॻाल्हि सां रिलेटेड जेको आहे पंहिंजो सुधीर बि आहे, सुधीर बि माशाल्लाह सां सोशल वर्कर आहे, त उन खां पुछंदासीं त जीअं सुधीर सर ओवरऑल ॻाल्हि कई त कहिड़े तरीक़े सां मां चाहियां थो या मुंहिंजो जेको मंशूर आहे मां ॿारनि माण्हुनि जी मदद कयां,
तव्हांजो जेको मंशूर आहे तव्हांजो छा आहे या तव्हां पंहिंजी वेलफेयर खे कीअं था खणी हलो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरियां त तव्हांजी महिरबानी। ऐं हिन जॻह ते जेको मां वेठो आहियां त मुंहिंजी हिकिड़ी तनज़ीम आहे, मुंहिंजी हिकिड़ी सथा आहे, न्यू जतोई सोशल फोरम। त असां जेके दोस्त आहियूं, जीअं साईं हाणे ॻाल्हि कई त ही 2022 वारियूं जेके ताज़ियूं जेके ही बरसातूं गुज़रियूं, हिकिड़ा माण्हू जेके स्क्रीन ते उहे मंज़र न पिया ॾिसी सघनि ऐं हुननि जा जेके हाम आहिनि उहे डरनि पिया, पर असां उन जॻह ते बीठा हुयासीं त असांजी कैफ़ियत छा हूंदी। सही हक़ीक़त ॿुधायूं त मूं जहिड़ो हिसास ऐं कमज़ोर दिलि माण्हू जंहिंखे खणी चऊं त शायदि ई को तव्हांखे मिले, पर उहो वक़्तु बि हुयो जो मां पाण लहद में बीही हिकिड़ो लाश जेको आहे दफ़नायो। साईं हसन शाह सुफ़ानी साहिबु इन ॻाल्हि जा गवाह आहिनि, या जेके दोस्त मूंखे हिन वक़्तु ॾिसनि था या ॾिसंदा, त असांजी कैंप ते हिकिड़ो कुराड़ो हुयो बुज़ुर्ग जेको उते गुज़ारे वियो उन कैंप जे दौरान। पोइ उनजे गुसल कफ़न जो सॼो जेको बंदोबस्तु हुयो असां न्यू जतोई सोशल फोरम जो दोस्तनि कयो ऐं उन लहद में मां पाण लही बीही उहो लाश दफ़नायो ऐं हिकिड़े मौसूम ॿार जो बि लाश असां दफ़नायो। ऐं उन टाइम ते असां पाण खे कीअं क़ाबू कयो हूंदो, ॾाढी मुश्किल घड़ी हुई। सो साईं जी ॻाल्हि कई न त तव्हां इन 2022 वारियूं बारिशूं, इन्हनि में जेकर तव्हां ओवरऑल पूरी सिंध ते जेकर नज़र फेरींदव न, त जेतिरो मैदान अमल में तव्हांखे सोशल वर्कर नज़र आयो हूंदो न, त उन जॻह ते तव्हांखे ॿियो को बि ज़िम्मेवार नज़र न आयो हूंदो। बयान तव्हां ॾाढा ज़बरदस्त ॿुधा हूंदा ऐं ॻाल्हियूं बि ॾाढियूं ज़बरदस्त थियूं हूंदियूं, कागज़नि में बि तव्हांखे कुझु शयूं मिलियूं हूंदियूं, पर अमली मैदान में जेको हिन 2022 में बीठो उहो सोशल वर्कर बीठो। 2010 वारी जेका ख़तरनाक ॿोॾि हुई न, उन में बि असां हिन कराची खां वठी पूरी सिंध में, मां हिकिड़े सिंधी चैनल सां रिलेटेड हुयुसि, उन टाइम में असां कैंपूं लॻायूं, सभिनी सिंधी चैनल लॻायूं। जीअं हींअर असांजे धरती TV बि ॾाढो ज़बरदस्त कमु कयो हिन 2022 में, त उनखे बि एप्रिशिएट करणु खपे, जो हुनजी पूरी टीम ॾाढो हिकिड़ो ज़बरदस्त कमु कयो ओवरऑल पूरी सिंध में। त उन टाइम जो मुंहिंजो हिकिड़ो एक्सपीरियंस हुयो। 2014 में मूंखे हार्ट अटैक थियो, अच्छा, जेका तक़रीबन सभिनी खे ख़बर आहे। उन टाइम ते नजफ़ अली ऐं हैदर कादरी हिननि ॿिन्ही मूंखे हिकिड़ो जुमिलो चयो जेको मुंहिंजे ज़हन में वेठल आहे, त भई अल्लाह साईं तोखे नई ज़िंदगी ॾिनी आहे, माना तोखां को कमु वठणु थो चाहे। सही। पोइ अल्लाह साईं जी करम नवाज़ी इहा आहे जो हुन मूंखे हिन पासे माने छॾियो त हीउ सोशल वर्क कर। मददगार अल्लाह खां सवाइ ॿियो को थी नथो सघे। बिल्कुलु असां ख़ुशनसीब आहियूं जो असां ख़िदमतगार आहियूं, असांजे हिसे में ख़िदमत आई आहे। सही। सो इहो कमु असांजो जेसीं ताईं असांजी ज़िंदगी आहे असां कंदासीं। मां हर पंहिंजी पोस्ट में बि इहो मैंशन कंदो आहियां त भाई मोकिलियो हिनखे, जंहिं मदद उहो कंदो, मां सिर्फ़ु ख़िदमतगार आहियां। सही। सो असांजो इहा त इंसान आहे अफ़ज़ल, इंसान सां मल्हायूं, इंसान जी करे ख़िदमत, इंसानियत बचायूं। आसान तरीक़ो इहो मिलण जो पंहिंजे रब सां, त छो न अमल करे अहिड़ो सुहिणे रब खे रिझायूं। सो इहो मुंहिंजो मैसेज हूंदो सभिनी दोस्तनि जे लाइ। त ॿियो कुझु नथा कयो त बि पंहिंजे पाड़े में जेको को ग़रीब रहे थो उन ते नज़र फेरियो, त बि तव्हां घणो कयो। ज़बरदस्त, तमामु सुठी ॻाल्हि कई। ऐं जेको आहे रसूल बख़्श साहिबु बि असां सां वेठो आहे, हिननि जो हिकिड़ो किताब बि आहे जेको हिननि खे ॾिनो आहे गचीरो नाले सां। सो सर जेको आहे असां मुंहिंजे हथ में जेको किताबु आहे थोरो तव्हां फोकस कजो, ऐं असां शाइरी बि ॿुधंदासीं जेको आहे रसूल बख़्श साहिब खां, ऐं थोरो घणो कचहरी बि कंदासीं। पहिरियां त इहो पुछंदासीं त सर सभ खां पहिरियां त वरी बि हिकु दफ़ो वेलकम कयूं था तव्हांखे, तव्हां आयो, तव्हांजी वॾी महिरबानी। किताब लिखणु, शाइरी करणु या लेखक जेको चइबो आहे, तव्हां इहो स्टार्ट कीअं वरितो, कंहिंखे ऐं केतिरो अरसो थियो आहे तव्हांखे किताब लिखंदे या शाइरी कंदे? सभ खां पहिरियां अस्सलाम वालेकुम। जीअं धरती तीअं धरती केंद्र, अर्ज़ु आहे त लिखण मुंहिंजो ईअं करे थियो। सची ॻाल्हि हीअ आहे त अदब में बेअदबनि जे अचण जे करे मूंखे इहो इश्तियाक़ पैदा थियो त मां छो न लिखां ऐं सच लिखां। ऐं जेतोणीकि मां तारीख़ खां थोरो साइड ते हुउसि, पर मूंखे पहिरीं शइ तारीख़ नज़र आई त तारीख़ ते नज़र रखिजे। जंहिं क़ौम जी तारीख़ ज़िंदा आहे उहा क़ौम ज़िंदा आहे। जेकॾहिं क़ौम खे ज़िंदा रखिणो आहे त तारीख़ खे ज़िंदा रखिणो, ऐं तारीख़ मां ई सबक़ु वठिजे थो। तारीख़ जे लिहाज़ खां दुनिया जो वॾे में वॾो किताबु क़ुर मजीद आहे, जंहिंजो हज़रत आदम अलैहिस्सलाम जन खां बि अॻु जी तारीख़ बि मिले थी। कीअं अल्लाह साईं दुनिया जे तख़लीक़ जो इरादो कयो, कीअं तख़लीक़ थी, इहो सॼो क़िसो जेको आहे सो क़ुर शरीफ़ में अचे पियो थो। सिंध जो नालो आहे, सिंध ॾाढे आदम खां अॻु में सिंध जो नालो छा हो, इहा तारीख़ ॿुधाईंदी न। त अहिड़े लिहाज़ खां मुंहिंजो धरतीअ जो पंहिंजो
ख़ुशनसीबी आहे जो धरतीअ ते वरी धरतीअ चैनल ते मां ॻाल्हायां पियो थो त उन जे लाइ जेको आहे सो मां चयो उन जी तारीख़ थोरी हथु कजे पोइ मूंखे ईअं इश्ताक पैदा थियो ऐं मां लिखणु शुरू कयो अच्छा पंहिंजी शाइरी मां कुझु ॿुधाईंदो असांखे यादि आहे कुझु शाइरी थोरी कई आहे हा उहा मतिलबु त न तूं कुझु मौलूद गज़ल मिड़े इहे अच्छा हा त को गज़ल यादि आहे न मौलूद अगरि यादि न आहे त शाइरीअ ख़ैरु सां को मुंहिंजो मसइलो न आहे। एतिरो अंश कोन्हे को मुंहिंजो हा, तारीख़ सां ठीकु गॾु आहे वास्तो ठीकु रहंदो आहे आहे ठीकु आहे को मसइलो कोन्हे को ऐं बिल्कुलु ऐं असां जेको आहे हाणे असां ॻाल्हाईंदासीं जेको सिंधी ॿोली जो सफ़ीर आहे माशाल्लाह सोशल वर्कर बि आहे ऐं पोइट बि आहे त सिंधी ॿोली जो बिगाड़ पहिरियां त इन ते ॻाल्हाईंदासीं त सिंधी ॿोली हाणे तव्हां ॾिसो था हसन साहब त जेका ॻाल्हाई वञे थी या जेका इस्तेमालु कई वञे थी चाहे इवन असांजे घरनि में ई छो न हुजे सिंधी ॿोली जो केतिरो बिगाड़ थियो आहे वॾियूं महिरबानियूं ऐं ॾाढो जेको सुवालु आहे सो भलो सुवालु आहे हाणे हुनजो बिगाड़ अॼु जो न आहे पर अॼु जो बि ॾिसूं सही कंहिं वक़्त में निसाबी ॿोली जेका आहे उहा ॿार खे सेखारी वेंदी स्कूलनि में पढ़ाई वेंदी ऐं जेके प्राइमरी सतह जो जेको क्लास हलंदो पटीअ जो अलफ़ त ॿार उन खां सिखणु शुरू कंदो ऐं घर में बि उनखे उहा ॿोली मिलंदी सही हींअर जीअं जीअं कार्पोरेट लाइफ थी वई आहे हिकिड़ो मॉडर्न स्टाइल थी वियो आहे ग्लैमर अची चुको आहे उहो ग्लैमर असांजे एजुकेशन में बि काइजी पियो आहे ॿार जेके तयारी थिए थी ॿार जेको शौर ठहे थो जेको ज़हन ठहे थो उहो प्राइमरी खां ठहे थो बिल्कुलु हींअर जेके कोर्स निकिता आहिनि मां जिथे किथे चवंदो आहियां प्रोग्राम में चवंदा आहियूं जेके कोर्स आहिनि या जेको घर जो माहौल आहे उन्हनि ॿिन्ही जो हिकिड़ो तहलक आहे त असीं ॿार जी पंहिंजी ॿोलीअ सां वेझड़ाए पिया रखायूं पर उहा थिए कान पई छो कान थी थिए जॾहिं तव्हां ॿार खे चवंदव त बाबा साईं जे जाते तव्हां डेडी चओ सही अमड़ जे जाते जी केॾो प्यारो हिकिड़ो लफ़्ज़ु आहे अमड़ जे जाते तव्हां ममा चओ पप्पा मम्मा डैडी मम्मी मम्मी ऐं उन में तव्हां कुझु धारी ॿोलीअ लफ़्ज़ इस्तेमालु कयो उन खां पोइ फैशन तौर ते इंग्लिश जा वर्ड उन में इस्तेमालु कयो ऐं उन पंहिंजे ग्लैमर वारी इन बोर्ड में पाण खे पंहिंजी ॿोली जेका आहे उहा बि ॿोड़े छॾी कुझु न बचे उन ते इलाही सारा अहिड़ा प्रोग्राम्स सेमिनार्स थिया आहिनि मां 2015 में हिकिड़ी नंढड़ी कोशिशि कई हुई त मां हिन सिंधी ॿोलीअ खे बचाइण लाइ सिंधी ॿोलीअ खे ख़ानगी स्कूलनि खां वठी करे जेके गवर्नमेंट जा इदारा आहिनि उन्हनि में पढ़ाइण लाइ जेके उस्ताद साहिब आहिनि जेके मथां इदारा कमु कनि पिया ॿोलीअ ते त उहे एक्टिव थियनि पोइ हिकिड़ो लॉन्ग मार्च कयो अच्छा ऐं उन लॉन्ग मार्च जो जेको मक़सदु हुयो त असां सिंधी ॿोलीअ खे पहिरीं त क़ौमी ॿोली जो जेको दर्जो ॾियारियूं उन खां पोइ जेको असांजी जेका ॿोली हींअर वञे पई थी हथनि मां बाज़ारि में वञूं था साइन बोर्ड लॻल आहे पंहिंजे सिंधी ॻोठनि में त असां ईअं नथा लिखी सघूं त चांहि वारो पर चांहि वाला हा चांहि ठीकु वाला आहे तव्हांजो किरियाना शॉप आहे त उन किरियाना खे बि उर्दू में लिखियो पियो हालांकि लिखिबो हुजे सिंधी में लिखिबो किरियाना त सुहिणो लॻंदो पर अहिड़ियूं खोड़ अच्छा दुकानदार आहे तव्हां पंहिंजा नंढड़ा शहर या ॻोठनि में जेके वेंदव त दुकानदार बि तव्हां सां फ़िलहालु उर्दूअ में ॻाल्हाईंदो असां जूं जेके बि ॿोलियूं आहिनि उहे सभु माउ जो दर्जो रखनि थियूं बिल्कुलु उर्दू ॿोली हुजे सिंधी ॿोली हुजे फारसी हुजे अरबी हुजे सभई अहमियत जोगियूं आहिनि पर असांजी जेका पंहिंजी सिंधी ॿोली आहे जंहिं ख़िते जी ॿोली आहे जंहिंमें ॻाल्हायूं पिया उहा उनखे डेवलपमेंट करणु खपे ऐं जेको ईंदड़ नसुलु आहे जेकॾहिं ॿोलीअ खे बचाइणो आहे त असां हुनजी तरबियत उहा निसाबी उन पंहिंजे घर वारी कयूं बिल्कुलु पर ऐं जीअं घर में ई हा घर में ई कोन था ॻाल्हायूं बिल्कुलु तव्हां सही ॻाल्हि कई ऐं तव्हां ॾाढी हिकिड़ी सुठी ॻाल्हि लॻी त मतिलबु तव्हांजे ॻाल्हि जो निचोड़ इहो निकितो त अगरि सिंधी ॿोली जो बिगाड़ पहिरियां बि हुयो या हाणे बि आहे त हाणे जेकॾहिं वधीक थो नज़र अचे त असांजे पंहिंजे घरनि खां ई आहे जीअं तव्हां मिसाल हिकिड़ो फॉर एग्ज़ाम्पल जेको मम्मी डैडी वारो तव्हां ॾिनो त तव्हां अम्मा जे बजाए या अमड़ जे बजाए अम्मी चओ या मम्मी चओ या कुझु त उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे बिगाड़ी थी वियो असां पाण ई बिगाड़ियूं पिया पंहिंजे ॿारनि खे सो बहरहाल ज़ाहिद सिद्दीकी साहिब सां ॻाल्हाइनि तमामु सुठा एक्टर आहिनि नो डाउट सभिनी खे ख़बर आहे पुछंदासीं तव्हां माशाल्लाह सां खोड़ सारो एतिरो कमु कयो आहे ऐं माशाल्लाह सीनियर आहियो अॼु जा जेके ड्रामा ठहनि था ऐं जेके वरी तव्हां जॾहिं शुरूआति वरिती छा फ़र्क़ु आहे
अॼु जा ड्रामा जेके हाणे ठहनि था त उहे पहिरियां त धरती टीवी वारनि जो मां शुक्रिया अदा कंदुसि ऐं तव्हांजो ऐं डायरेक्टर साहिबु गुलज़ार भाई जो असांखे हिते मधु कयो अथव ऐं असां तव्हां वटि शरीक थियासीं, महिरबानी। असुल में हींअर जेके इहे ड्रामा ठहनि पिया न उहो असांजी तनक़ीद जेका हूंदी आहे उहा ढकियल हूंदी आहे, छो त ढके ॻाल्हाईंदा आहियूं। इन करे जो त घणा माण्हू वरी उन ते नाराज़ थींदा आहिनि, चिड़ंदा आहिनि त भई असांजे ड्रामे में कमु थो करे ऐं असांजी गिला थो करे। त पहिरीं त मां उन्हनि राइटरनि लाइ ॻाल्हाईंदुसि त जेके राइटर आहिनि न उहे असांजा जेके आहिनि ॿहिराड़ी खे फोकस था कनि ऐं ॿहिराड़ी ईअं न आहे त हथियार, रुगो हथियार, रुगो फायर, रुगो ठक ठक, इहो छा आहे? इहो ड्रामो न आहे। प्यार मुहबत में बि ड्रामा आहिनि। अॻु में जीअं PTV दौर हूंदो त असां जेके ड्रामा ॾिसंदा हुआसीं ऐं अॼु बि उहे ड्रामा हलनि पिया PTV दौर जा, त उन्हनि खे साराहियो थो वञे। रुगो ईअं न आहे त भाई जहिड़ा आहिनि ॿहिराड़ीअ में अमुन बि आहे, तव्हां अमुन जो ॾियो, मैसेज ॾियो त उहे अमुन रहंदा। न त इहे असांजा ड्रामा ख़बर अथव, हिकिड़ो माण्हू मिलियो मूंखे चई तव्हां ड्रामनि में छा कयो? मां चयो मां सम्झो न। चई तव्हां हिते असांजा ॿहिराड़ी जा जेके छोकिरा आहिनि न उहे स्कूल जे पढ़ण खां पोइ जेॾी महिल निकिरंदा आहिनि न त पोइ काठियुनि जा हथियार ठाहे टचिन टचिन इहे पिया कनि। इहो छा ॾिनो अथव? मां चयो सर असां न ॾिनो आहे, लिखण वारनि ऐं करण वारनि ॾिनो आहे, पर असां इहो चऊं था त असां बि ॾोही आहियूं त असां अहिड़ा ड्रामा कयूं छो त छो जो जॾहिं बि कंहिं बि एक्टर खे को कमु ॾिनो वेंदो आहे त स्क्रिप्ट शायदि तव्हांखे ॿुधायो वेंदो आहे त तव्हांजो हीअं रोल आहे या तव्हांखे हीअं एक्टिंग करणी आहे, त सभु मिली करे जॾहिं इन ॻाल्हि ते फोकस कंदा पोइ ई कुझु थी थो सघे। न त मां इहो सोचींदी आहियां त जेको आहे PTV जे दौर जी जीअं तव्हां ॻाल्हि कयो था त PTV जे लाइ सभु इहो चवंदा आहिनि त उन ड्रामनि जे लाइ हर कोई इंतज़ारु वेही कंदो, त उतां हिननि खे सिखणु खपे। असां जेके बि डायरेक्टर आहिनि या जेके आहिनि राइटर आहिनि या प्रोड्यूसर आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि तव्हां जेका ॻाल्हि कई त ॿहिराड़ी में सिर्फ़ु इहो था ॾेखारनि, त वाक़ई में ख़ुशहाल ॻोठ बि आहिनि ऐं अहिड़ा बि सिंध में शहर बि आहिनि, ॻोठ बि आहिनि जिन खोड़ सारियूं शयूं सुठियूं बि कयूं, तालीम जे लाइ खोड़ सारो कुझु कयो आहे ऐं ग़रीब ॿारनि खे पढ़ाइण जे लाइ बि कयो आहे। सो बहरहाल वरी सलमान साहब जी तरफ़ हलंदासीं त जीअं हिननि ॻाल्हि कई त असां पंहिंजी मदद पाण तहत जेको आहे माण्हुनि जी भलाई जे लाइ कमु कयूं पिया। तो पहला तो ये पूछना सी टाइम कितना हुआ है आपकी इस वेलफेयर को? मुझे मैडम 4 साल हो गए। 4 साल हो गए। तो 4 साल में आपने कभी भी गवर्नमेंट से कोई हेल्प नहीं ली? दरअसल मेरा गवर्नमेंट की तरफ जो सा है वो रवाबित भी मैंने उनसे नहीं रखे या उनसे नहीं रखा मैंने सिस्टम, क्योंकि मेरे शहर में ही ऐसे लोग हैं जो मुझे जो सा फाइनेंशियली जो सा मेरी मदद करते हैं और मुझे ज़रूरत नहीं पड़ी उन लोगों की। और उसके बाद दूसरी बात यह है कि लोग मुझे कहते हैं कि आप इसको रजिस्टर्ड करवाएं और कुछ लोग मुझे कहते हैं कि तुमने आगे जाकर सियासत में जाना है। तो इन चीज़ों की सब चीज़ों को मैं रद्द करता हूँ। ज़रूरी नहीं है कि मैं आगे जाकर सियासत में जाऊँ और ना ही मैं जाऊँगा। और मेरा जो ज़िंदगी का मकसद है वो यही है कि किसी भी तरीके के साथ अपने शहर की जो मालकी है वो मेरे सोशल वर्कर करें। जो लोग हैं, जो सोशल वर्कर है ना, वो अपने शहर को अच्छे तरीके के साथ जानता है और यही मेरा फोकस है। रही बात गवर्नमेंट की या उनके फंड लेने की या कुछ भी है, वो तो अब अल्लाह की ज़ात देख रही है। मेरी नीयत अगर ठीक होगी तो मेरी मदद करने वाला कोई अल्लाह का वली होगा जो मेरी मदद करते हैं। लोग करते हैं मदद। 4 साल से जो बंदा ये काम कर रहा है, मुझे गंबट पूरा देख रहा होगा, खैरपुर पूरा देख रहा होगा, एहसास सोशल फोरम के नाम से वो बिल्कुल वाकिफ़ होंगे। मेरे साथ बहुत अच्छे सोशल वर्कर हैं जो अपना सारा कुछ छोड़ छाड़ कर मेरे साथ कांधे कांधे में मिलाकर मेरे साथ चल रहे हैं। बड़े अच्छे लोग हैं, बड़े अच्छे जहनीत के लोग होते हैं सोसाइटी में। लेकिन मसला पता है क्या है मैडम? मसला ये होता है कि जो आपसे फंडिंग ले रहा है उसकी शख्सियत क्या है, जो बंदा आपसे अल्लाह के नाम पर मांग रहा है उसका बैकग्राउंड क्या है। बिल्कुल। जब आपका बैकग्राउंड ठीक होगा, आप मॉरलाइज या आपकी इखलाकी और आपकी जो उनसे सोसाइटी में अगर आपकी पहचान होगी तो लोग आप पे ट्रस्ट करेंगे, फिर आपको आपकी मदद भी करेंगे। हम जो उनसे हैं ना, हम लोग इस चीज़ का हमारे पास फुकदान है। हम सोशल वर्किंग से सीधा आ जाते हैं सियासत में आ जाकर फिर कहते हैं कि बाबा
हमने ये करना है, ये करना है, ये कॉन्सेप्ट नहीं होना चाहिए। सोशल वर्कर का जो कॉन्सेप्ट है वो यही है कि आप अपने शहर के लोगों की मदद करें। अच्छी बात है जी, अच्छी बात है बहुत। और जैसे आपने ये कहा कि मतलब लोग कहते हैं कि आपको सियासत में जाना है, आपने कहा कि नहीं मैं सियासत में तो नहीं जाऊंगा, लेकिन जो हमारे जो सियासतदान है काफ़ी सोशल वर्कर भी हैं, तो आप क्यों नहीं जानना चाहते, ये हम ब्रेक के बाद आपसे पूछेंगे। अभी ब्रेक का टाइम हो रहा है, तो ब्रेक जो टाइम थियो आहे त अञा खोड़ सारी कचहरी कंदासीं पंहिंजे सभिनी महिमाननि सां। वठूं था ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ वरी कॾहिं धरती जो सुबह, धरती जो सुबह, धरती जो सुबह। वेलकम बैक जी। एक दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भली कार कयूं था। असां खोड़ सारा महिमान असां सां गॾु आहिनि। असांजी ख़ूबसूरत कचहरी भले पई, ऐं गॾोगॾु कचहरी में ज़ाहिर ॻाल्हि असां जॾहिं ब्रेक ते हूंदा आहियूं त बि खोड़ सारियूं ॻाल्हियूं जेके आहिनि उहे ज़ाहिर थींदियूं आहिनि। ऐं कल्ह टियों ॾींहुं जेको इहो वाक़ियो थियो आहे सकरन में, मुंहिंजे ख़्याल में शादी हाल में जेको माण्हू कंहिं ॿिए जे थ्रू आयल सॾ जे हिसाब सां आहिनि, त अगरि कंहिंखे सॾु मिले थो, हिकिड़ो माण्हू नथो वञी सघे, फॉर एग्ज़ाम्पल मूंखे मिलियो आहे, मां नथी वञी सघां, मां कंहिं पंहिंजे सोट मां साथ खे मोकिले थी छॾियां, त हुननि वीचारनि सां बि इहो ई वाक़ियो थियो। त मतिलबु जेको अमल वरी तव्हां सभिनी खे ख़बर आहे, न्यूज़ में बि अची चुको आहे, सोशल मीडिया ते बि इलाही वायरल थी वई आहे वीडियो, त उन्हनि खे उहे मार कुट कनि पिया। त महज़ हिकु मानी खाइण जे हिसाब सां, ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं सादी आहिनि जेके सॾ ते आहिनि त उहे त नट सॾ बि त भरींदा न, चाहे केरु बि हुजे XYZ। सो बहरहाल अहिड़ा जेके माण्हू आहिनि ऐं अहिड़ियूं जेके हरकतूं आहिनि, हाणे इन ते त मुंहिंजी ॻाल्हि में ॻाल्हाइण जे लाइ बसि लफ़्ज़ न आहिनि, त छा ॻाल्हाइजे अहिड़े माण्हुनि जे लाइ। सुधीर खां पुछंदा, सुधीर तव्हां ज़ाहिर ॻाल्हि आहे हिकु सोशल वर्कर आहियो, ऐं जिथे असां माण्हुनि जी, असां ग़रीबनि जी, मिसकिननि जी ॻाल्हि कयूं था, उते हिन वीचारे ॿिनि छोकिरनि खे महज़ एतिरो इन ॻाल्हि ते, त मतिलबु तव्हांखे कंहिं दावत ॾिनी आहे, तव्हां छो आया, उन त मार कुट करणु, कीअं था ॾिसो हिन अमल खे? सभ खां पहिरियां त इन अमल जी जेतिरी बि मज़म्मत कजे न सां गॾु थींदी, ऐं इन जॻह ते इन्हनि नंढड़नि खे इंसाफ़ वठी ॾियारण में बि तव्हांखे सोशल वर्कर जो हथु मिलंदो। बिल्कुलु। राति जो जीअं ई सोशल मीडिया ते मूं हीउ क्लिप ॾिठो न, त तव्हां यकीन कयो मुंहिंजा ॻोढ़ा हलिया आया, त भई हीअ ॿ इंसान आहिनि, छा खाइनि हा भला उते। चलो जेकॾहिं हू रेकांडिया बि अची विया, ॿ माण्हू उन एतिरे वॾे गंज मां या इन एॾे वॾे काज मां छा खाइनि, कुझु बि कोन खाइनि हा न। हाणे थोरो ई माज़ी में था वञूं, असांजी सिंध जो तमामु सुठो फ़नकार आहे दिलशेर थी वणो, उन पंहिंजे बचनि जी ख़ुशी कई, मां उन सां गॾु हुयुसि, सुबुह खां वठी वेंदे राति ताईं जेसीं ताईं महफ़िल ख़तमु थी। उहो फ़क़ीर आया त थोरी मानी ॾियो, त उनखे कंहिं दड़को जॾहिं ॾिनो त दिलशेर तमामु ख़तरनाक रिएक्ट कयो हुते, चई त बाबा फ़क़ीर खे दड़को न आहे ॾियणो, हुननि जूं 8-10 झूपड़ियूं ठहियल हुयूं साम्हूं, हुनखे चई बाबा तव्हां वञी थांव खणी अचो ऐं मानी वठी वञो, ऐं मानी उहा जेका सभिनी मोज़िज़ महिमाननि खाधी, उहो हर आइटम हुननि फ़क़ीरनि खे मिलियो, त छा दिलशेर खुटी वियो छा? खुटो त कोन। हाणे इहो कार्ड मिलियल हो अदे अली हसन उनड़ खे, सही, उन जी तबियत ठीकु न हुई, त उन अदे अमजद अली नूनारी ऐं उन सां गॾु जेको ॿियो दड़ो हो शायदि असद नूनारी, उन्हनि खे चई त तव्हां वञो भला ही मुंहिंजे तरफ़ां वञी सॾु भरे अचो, 1000 रुपया बि हुननि खे ॾिनो अथई। त सभ खां पहिरियां त तव्हांखे तस्दीक़ करणु खपे, पर जेकॾहिं हू रेकांडिया बि त तव्हांखे एतिरो हक़ु नथो पहुचे त तव्हां उन्हनि इंसाननि जी एॾी तज़लील कयो मानी गिरह जे करे। उन ई टाइम ते मां असांजी सकरन जो सोशल वर्कर, मुंहिंजो भाउ आहे नियाज़ लाशारी, मां हुनखे फ़ोन कई, मुंहिंजो नियाज़ मुंहिंजो हिननि सां राब्तो करा। उन अदड़े सां जेतर मूं न ॻाल्हायो, अमजद अलीअ सां जेसीं ताईं अदा अली हसन सां मूं न ॻाल्हायो, एसी ताईं मां सुख सां कोन सुतो। मां जेॾी महिल इहो क्लिप ॾिठो त भाई गार्ड गिरफ़्तार थी विया, छो त मुंहिंजो इन शइ ते फोकस हुयो त जंहिं माण्हू हिननि खे थपूं हयूं आहिनि पहिरियां इहो गिरफ़्तार थिए, ऐं अल्हम्दुलिल्लाह सिंध पुलिस जा जेके ऑफिसर आहिनि उहे मुंहिंजी तमामु घणी इज़त कंदा आहिनि, मां उन्हनि जी दिलि सां इज़त कंदो आहियां। जेको बि अहिड़ो रियल केस हूंदो आहे उन में मां पंहिंजो किरदारु अदा ज़रूरु कंदो आहियां, मुंहिंजा दोस्त बि कंदा आहिनि। इते बि तव्हांखे असांजो सोशल वर्कर दोस्त नज़र ईंदो जंहिं असांजे हुन भाइरनि खे इहो इंसाफ़ वठी ॾियारियो, तो सभिनी जे लाइ मैसेज आहे। ऐं मां उन ॾींहुं पंहिंजी ID ते बि लिखियो त हिननि अदड़नि जी शाया निशान तरीक़े सां, इज़त भरे तरीक़े सां, मानाइते तरीक़े सां मां मानीअ जी दावत रखंदुसि, ऐं जिथे अदे वारा चवंदा, सिंध जे जंहिं बि रेस्टोरेंट ते चवंदा, उते मानी सुधीर मीरालीअ तरफ़ां हूंदी। सुधीर कोन खाराईंदो, दुनिया पूरी काइनात खे अल्लाह पाक आहे, ज़रियो सुधीर हूंदो। सो उन्हनि भाइरनि सां मुंहिंजी कल्ह मुलाक़ात रखियल हुई, साईं ज़ाहिदार असां गॾु पियासीं, पर हू शायदि एहतिजाजी धरणे में हुया हुते, जो हुननि जे पूरो शहर उथी पियो हुननि जे ख़िलाफ़। बाक़ी तव्हांखे हिकिड़ी शइ ॿुधायां त काज धणी जेको हुयो राजा भाई,
असांजा दीवान भाइर जेके न असांजे लाइ इंतहाई क़ाबिल एतिराम आहिनि। मां ॿुधायां तव्हांखे, जॾहिं ही मां सोशल वर्क कंदो आहियां न, मुंहिंजी जेका बि पहिरीं पोस्ट हूंदी आहे न, उन ते मूंखे फ़ोन जेका पहिरीं ईंदी आहे, असांजो दीवान भाउ आहे, ॾाढो सुठो आर्टिस्ट बि आहे, तमामु सुठो ॻाईंदो आहे, पर मूंखे मना कई आहे त कॾहिं बि मुंहिंजो नालो न खणिजो। सभ खां पहिरियां पैसा उहो मूं ॾे मोकिलींदो आहे त इन मुस्तहक ताईं पहुचायो। सो काज धणी ॾाढो भलो माण्हू, उहो इन शइ खां ला इल्मु हुयो। अच्छा, तव्हां पाण अंदाज़ो करे सघो था त एतिरा महिमान आयल हुजनि, उन सॼे माहौल खे ॾिसण, हू वीचारो अंदरि मसरूफ़ हुयो। पोइ जॾहिं उनखे ख़बर पई त उनखे बि इलाही सारी तकलीफ़ पहुती। सो दोस्तनि खे गुज़ारिश आहे त अगरि को रेकांडियो अची बि वञे थो, उनखे मानी जेकर नथा बि खारायो त उनखे ॿुधायो ज़रूरु त बाबा हीउ काज तव्हां कंहिंजे काज में आया आहियो। जीअं साईं ज़ाहिद बि भुलिजी वियो हो, ॿ शादी आल गॾा जॾहिं वञिणो हुओसि, उन्हनि ॾे कोन वियो, ॿियनि ॾे वियो, पर हुननि माण्हुनि जो ज़रफ़ इहो हुयो, साईंअ खे चवनि त मानी खां सवाइ न छॾींदासीं। सो बहरहाल उहे ॻाल्हि आहे। ऐं ॻाल्हि सॼी अची थी वञे इंसानियत जी, त जेके जीअं तव्हां असर ॻाल्हि कई सरमान साहब, त तरबियत जी ॻाल्हि आहे। जॾहिं तव्हांखे माउ पीउ वटां जेका तरबियत मिलियल हूंदी, तव्हां ॿाहिरि उहा ई ॾेखारींदव। सो ॻाल्हि इहा ई आहे, इंसानियत ऐं ॿियो तरबियत। सो बहरहाल उन्हनि जो बि इज़ालो थींदो इनशाला ज़रूरु। अच्छा, हाणे वरी सुधीर खां, सुधीर त मां जीअं शुरूआति में चई चुकी आहियां त भई हाणे एंटीबायोटिक आहे, हर मर्ज़ ते पवंदो आहे। सो उन मर्ज़ मां हिकिड़ो ॿियो जेको आहे उहो आहे माशाल्लाह सां तमामु सुठे आवाज़ जो बि मालिक आहे, तमामु सुठो ॻाईंदो बि आहे। अॼु असां बि हिननि खे ॿुधंदासीं, असांखे बि कुझु ॿुधायो अॼु। हा, न न, महिरबानी हज़रा। तव्हां वाकई मुंहिंजे लाइ घणो ॻाल्हायो, एतिरो एंटीबायोटिक आहियां कोन। ऐं राग जेको आहे न, हिकिड़ो ॾाढो ॾुखियो मरहलो आहे। अञा कुझु रहिजे थो, अञा मां न ॻाल्हायो आहे। न, महिरबानी। हिकिड़ो गीत आहे जंहिंसां सैयद मुनवर अली शाह ताज़ो ई असां खां विछड़ी वियो आहे, मुंहिंजे हिन गाने जो मॉडल बि हुयो। मां उहो गानो वॾी कर जाड़गी, वॾी कर जाड़गी, आप सुता पे सुता, मेरी दिल साड़गी, आप सुता पे सुता, मेरी दिल साड़गी। हे वही बेकदरा, वॾी कर जाड़गी, वॾी कर जाड़गी, आप सुता पे तो सुता, मेरी दिल साड़गी, आप सुता पे तो सुता, मेरी दिल साड़गी। बेकदरा बेकदरा बेकदरा। ना दम वेंदा ना गम वेंदा, थी गई ज़हर वे मेरी जिंदगी। ना दम वेंदा ना गम वेंदा, थी गई ज़हर वे मेरी जिंदगी। जियरे यार में कबर च वाड़ गयूं, कबर च वाड़ गयूं, आप सुता पे तू सुता, मेरी दिल साड़ गयूं, आप सुता पे तू सुता, मेरी दिल साड़ गयूं। ए पोई बेकदरा, वॾी कर जाड़ गयूं, वॾी कर जाड़ गयूं, आप सुता पे तू सुता, मेरी दिल साड़ गयूं, आप सुता पे तू सुता, मेरी दिल साड़ गयूं। रोंदा वदा लड़दा वदा, सड़दा वदा मैं तेरे सोज विच।
नचदा वता मैं तेरे सोच विच खुश पिया वसदा मेरा वेड़ा तू जाड़ गई वेड़ा तू जाड़ गई हूँ आप सुता भी तू सुता मेरी दिल साड़ गई हूँ आप सुता भी तू सुता मेरी दिल साड़ गई हूँ वही बेकदरा बड़ी कर जाड़ गई हूँ बड़ी कर जाड़ गई हूँ आप सुता भी तू सुता मेरी दिल साड़ गई हूँ आप सुता भी तू सुता मेरी दिल साड़ गई हूँ बेकदरा 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 कंबराणी को महबूब तू रोली टुरिया गियूं ऋण दे विच कंबराणी को महबूब तू रोली टुरिया गियूं ऋण दे विच मैं तू छोड़ी दादू विच आप टुरिया लाड़ गियूं आप टुरिया लाड़ गियूं आप सुता पी तू सुता मेरी दिल साड़ गियूं आप सुता पी तू सुता मेरी दिल साड़ गियूं वही बेकदरा बड़ी कर जाड़ गियूं बड़ी कर जाड़ गियूं आप सुता पी तू सुता मेरी दिल साड़ गियूं आप सुता पी तू सुता मेरी दिल साड़ गियूं बेकदरा 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 वाह 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 ज़बरदस्त ज़बरदस्त पर जेको आहे ज़ाहिद भा इमोशनल थी वियो छो जो ज़ाहिर ॻाल्हि आहे तव्हां गॾु कमु कयो हूंदो उन्हनि सां ऐं उहा ई ॻाल्हि आहे जेके इन कंहिं बि फील्ड में असां हिक ॿिए सां जॾहिं गॾु कमु कंदा आहियूं गॾु रहंदा आहियूं त हिकु फैमिली मेंबर जीअं थी वेंदा आहियूं ऐं शायदि असां पंहिंजी फैमिली खां वधीक असां पंहिंजे स्टाफ या पंहिंजे चैनल्स खे या जिथे जिथे असांजी रिकॉर्डिंग हूंदी आहे उते टाइम ॾींदा आहियूं त हिकिड़ो लगाव थी वेंदो आहे ऐं हिकिड़ी पंहिंजाइप थी वेंदी आहे सो बसि ॻाल्हि त उहा ई आहे त हिन मुनवर शाह जी यादि अची वई बिल्कुलु तव्हां गॾु कमु कंदा हुआसीं गॾु ईअं सम्झो दोस्त हुआसीं पर ॿाहिरि हुआसीं ॿाहिरि हुआसीं बिल्कुलु सो हर माण्हू दावा कंदो आहे चवंदो साईं जेतिरो मूंसां क्लोज़ हुयो शायदि ई कंहिंसां न मुंहिंजी मोहबत सभिनी सां अहिड़ी हुन बादशाह जी जो मुंहिंजा त वरी हुन सां अंगल हूंदा तमामु घणा पाण त रहियासीं हैदराबाद में पाड़ेसरी थी करे हा बिल्कुलु ऐं उहे बि अचानक मतिलबु जेको चलो मौत त बहरहक आहे हर कंहिं ते अचिणो आहे ऐं जंहिंजी जेतिरी हयाती हूंदी पर चवंदा आहिनि अचानक मौत खां त असांजे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि चयो आहे त अचानक मौत खां माना पनाह घुरिजे जॾहिं अचानक कंहिंजी ख़बर पवंदी आहे न त उहो तकलीफ़ जेका आहे इंसान खे वधीक थींदी आहे ऐं स्पेशली उन्हनि खे जिन उन्हनि सां घणो वक़्तु गुज़ारियो हूंदो आहे सो बहरहाल जेको आहे असां रसूल बख़्श साहब खां ॻाल्हाईंदासीं सर तालीम जे हवाले सां तव्हां सां ॻाल्हाईंदासीं अॼुकल्ह जी जेका तालीम आहे या जेका तव्हांजे दौर जी तालीम हुई छा फ़र्क़ु आहे हुन में फ़र्क़ु पुराणे दौर जी जेका तालीम हुई जेका पट ते पढ़ाई वेंदी हुई तननि ते पढ़ाई वेंदी हुई ऐं वणनि जे हेठां पढ़ाई वेंदी हुई उन तालीम जे मुक़ाबले में मौजूदा तालीम कुझु बि न आहे तालीम जो तरीक़ेकार जेको आहे उहो ख़ुदि ग़लति आहे निसाब जो सिलेक्शन जेका आहे उहा ख़ुदि ग़लति आहे निसाब में ईअं हुअणु खपे त हर हिकु ॿार नंढड़े ॿार खे पहिरियां पंहिंजे शहर जे कोर्स में जाग्राफी या तारीख़ अहिड़ी हुअणु खपे जो पंहिंजे ॻोठ जी ॼाण हुजे तहलके जी ॼाण हुजे
ज़िले जी ॼाण हुजे, उनजी जाग्राफी ॼाण, ॿियो टे तारीख़ जी हर लिहाज़ खां उनखे ॿार खे ॼण पोइ हितां खां वठी मथे ॼण ॾींदो न त उहो हिकिड़ो सुठो पंहिंजे या वॾड़नि जी तारीख़ जेका आहे उहा ॾिनी वञे। त उहा ऐं पढ़ाइण जो तरीक़ेकार जेको अॼु आहे त अक्सर करे मां ॾिठो आहे त उस्ताद साहब जेके आहिनि उहे चवनि था हितां खां वठी ॿार खे था चवनि हितां खां वठी हेसि ताईं हिन सुवाल जो जवाबु लिखी अची चए। अच्छा हा, हितां खां वठी हेसि ताईं हिन जो जवाबु, हितां खां वठी हेसि ताईं किताब ते ही पापा हे लिखी अची ॼाए। फेर कापी ठही वई, इंस्पिरेशन थी, फेर कापी आलिशान, पोश आलिशान चढ़ी आहे, वाह वाह थी वई, ज़बरदस्त। त ईअं न हुअणु खपे, लेक्चर ॿार खे बि लेक्चर ॾिजे, ॿार में सलाहियत आहे, साइंसी लिहाज़ खां बाक़ाइदगी असां जेको इहो तइ कयो आहे त नंढड़ो ॿार बि महसूसु करे थो ऐं 6 सालनि जे ॿार 6 सालनि जी उमिरि ताईं हू पंहिंजो सॼो प्रोग्राम लिथे थो वञे। पोइ उनखे अमली जामे पढ़ाइण जे लाइ हुनखे हिकिड़े रहबर जी ज़रूरत पई जंहिंखे असां उस्ताद था चऊं। उहो उस्ताद उनजी रहनुमाई करे, हुनजे ज़हन में जेको पॉइंट अची वियूं आहिनि त उनखे अॻिते वधाइण जे लाइ हुनजी रहनुमाई कजे। त ईअं अक्सर करे कोन पियो थो थिए। तंहिं करे बहितर तरीक़ो इहो आहे त उस्ताद जी ट्रेनिंग अहिड़ी हुअणु खपे जो लेक्चर जे ज़रिए, सम्झाइण जे ज़रिए। मां जॾहिं हींअर गर्ल्स हाई स्कूल गचेरे पुराणे में ख़ुदि मां पढ़ंदो आहियां, लीला कांड पढ़ंदो आहियां। उहा 1900 सम्झो त 1965 खां वठी मां ईअं लीला कांड पढ़ां, मां नौकिरी कान कई, मां ईअं उस्ताद रहियुसि रज़ा कांड तो। त उन में अॼु बि मैट्रिक जूं छोकिरियूं या 9th छोकिरियूं मां पढ़ायां थो न, त चवंदा साईं अची असांखे पढ़ाए जो, कचहरी में असांखे सभु कुझु यादि कराए थो वञे। त हुननि ॿारनि सां कचहरी कजे, हुननि खे नॉलेज ॾिजे, पर अहिड़ो नॉलेज ॾिजे मक़ामी लेवल खां वठी मथे लेवल ताईं उहो त ॿार खे दिलचस्पी वञे। ऐं मक़ामी मिसाल ॾियण जे लाइ जेको आहे सो ज़रूरी उहो ॿार खे ज़हन में यकदमि असांजी लंडन निकिरंदासीं, अमेरिका निकिरंदासीं, वॾा वॾा मिसाल ॾींदासीं, इन मां असांजो ॿार त कोन सम्झंदो, उहे शयूं हू ॾिसंदो त कोन। तंहिं करे बुनियादी इहा शइ आहे त बुनियाद खां वठी पंहिंजे ॻोठ खां वठी तइलीम, माहौल, अॻु में माहौल कीअं रहियो, तइलीम जो कहिड़ा कहिड़ा असांजा तइलीमी माहिर रहिया, उन्हनि खे छा अहिड़े नमूने सां थिए त बहितरु थींदो। पर उहा अञा पंधु शायदि परे पियो आहे, छो जो असांजो तइलीम खाते जो एॾो तवजो न आहे। ऐं तंहिंखां पोइ सकाफ़ती ॼाण बि इन में सकाफ़ती खातो जेको आहे उनखे अॻु भरी थियणु खपे, त सकाफ़ती तइलीम बि ॾियणो खपे। रांदियूं रूंदियूं आहिनि या हे साईं जन जा ड्रामा में त ईअं बि हिकिड़ा इन मां को दर्स हासिलु करे सघिजे थो। त इहे ॿारनि खे असां उते ॿारनि खे छोकिरियुनि खे कराईंदा आहियूं, बाक़ाइदे जीअं सिंध जो ॾींहुं मल्हाए थो। ऐं तइलीम जे लिहाज़ खां असां पंहिंजी सकाफ़त खे बचाइण लाइ जेकॾहिं सिंध में असांजी जेकॾहिं ड्रेस जेका आहे ॿार जी जेका असां सिंधी हुअणु खपे, मास्तर जी बि सिंधी हुअणु खपे, त ॾाढो हिकिड़ो बहितरु थींदो। नई रोशनी पर ॼण निकितो हो त खानमोद पहुर असां वटि ज़िले ते थी आयो हो DPM, त उन खे मां हिकिड़ी रिथ ॾिनी त ड्रेस सिंधी हुजे। हाणे उन जे लाइ मूं मुंतख़ब मुश्ताक सिंधाणी साहिबु, उहो बि आयो डायरेक्टर उते मुंहिंजे गचेरे में, त मां उनखे रिथ ॾिनी त औरत जे लाइ न्याणी जेका पढ़े थी उनजे लाइ V टाइप हिते अजरक जी हिकिड़ो रओ ॾियणो थी वियो, उहो ऐं शोल्डर जेके हिते, ऐं उहा सॼी सिंध में मुश्ताक सिंधाणी साहिबु मंज़ूरु कई। त अहिड़े नमूने सां जेको आहे मुजीब रहमान जेको पाकिस्तान जो डेमिक जो जेको चेयरमैन, उहो ख़ुदि असां जेको ठाहियो। त मुंहिंजी दिलचस्पी हिकिड़ी त उहा त अहिड़े नमूने सां सिंधी ड्रेस असांखे पाइण, असां पंहिंजे सिंध जे सकाफ़त खे बि बचायूं, तइलीम खे बचायूं, तारीख़ खे बचायूं, त इहा बहितरु ॻाल्हि थी। ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा हसन शाह साहिब असां सां गॾु आहिनि, त तव्हां जीअं सोशल वर्कर बि आहियो, माशाल्लाह सां पोइट बि आहियो, ऐं तव्हां रेडियो ते बि शायदि कमु करे चुका आहियो, वॉइस ओवर आर्टिस्ट आहियो रेडियो ते मां प्रोग्राम कंदो आहियो। अच्छा डॉक्यूमेंट्रीज़ ते तव्हां खोड़ सारियूं ठाहियूं, त डॉक्यूमेंट्रीज़ छा ते ठाहियूं तव्हां? मुंहिंजो जेको पहिरियों असाइनमेंट हूंदी आहे डॉक्यूमेंट्री ते, त तारीख़ी जेके माग आहिनि, शहर ॻोठ जेके यादि न आहिनि, उन्हनि खे दुनिया ताईं पहिरीं डॉक्यूमेंट्री तव्हांजी छा ते ठहियलु आहे? पहिरीं जेका डॉक्यूमेंट्री ठहियलु आहे, असांजो जेको ख़ितो आहे पहिरीं मां अर्ज़ु करे चुको त साहिती परगि॒णो जे हिसाब सां जेके माग हुया, त असां वटि हिकिड़ो तारीख़ी माग आहे सिरड़ीअ जा कोट। सिरड़ीअ जा शायदि तव्हां नालो ॿुधो हुजे या न हुजे, सिरड़ीअ जा कोट जेको ॿुधमत जे दौर जा आहिनि, उनखे 2400 साल थिया आहिनि, पर कंहिंखे एतिरी ख़बर न हुई। पोइ उन ते मां डॉक्यूमेंट्री ठाही। उनखां पोइ साईं रसूल बख़्श जंहिं ॻोठ सां तलक रखे थो, पुराणो गचेरो, उहो हिकिड़ो तमामु तारीख़ी आहे, छो त उन ते 6-7 हमला थींदा रहिया आहिनि, अरगुननि जे दौर खां, अरबन अंग्रेज़नि, इहे उन ते डॉक्यूमेंट्री ठाही। ऐं पंहिंजो जंहिं असां रहूं था मोरो आहे, उन ते डॉक्यूमेंट्री ठाही।
मिठियाणी ते ठाही, ॾे पार जा ते ठाही त ॾे पार जा ते नालो कीअं पियो। पर अहिड़ा खोड़ खितान मां सम्झां त तक़रीबन 10, 15, 20 डॉक्यूमेंट्री मां इहे ठाहे चुको आहियां। उन खां पोइ वरी एजुकेशन जे हवाले सां आहे ऐं उन ते बि कोशिशि कयमि त जेके तइलीम में टैलेंटेड ॿार आहिनि, जिन में कॉन्फिडेंस आहे, ऐं उन्हनि खे खणी चाक ते उन्हनि खे प्रमोट कयां। पोइ उन में हिकिड़ी नंढड़ी राति बि अवॉर्ड तक़रीबन असां गॾु हुई आमना रियाज़, जेका उनखे असां प्रमोट करे आयासीं। उन खां पोइ एजुकेशनली सेमिनार्स कराया, मां स्पीच कॉम्पिटिशन्स करायूं। उन खां पोइ मां हाणे हिकिड़ो ॿियो वर्क पियो कयां, इहो हिकिड़ो तारीख़ जो हिसो आहे। जीअं तइलीम जी ॻाल्हि निकिती त कुझु ॿार आहिनि जंहिंजो काफ़ी तइदाद आहे जेके मां पंहिंजे जेब ख़र्ची मां यतीम ॿार आहिनि क़रीब उन्हनि खे पढ़ाईंदो आहियां। उन्हनि जो किताब, पेन, रक्शन जा भाड़ा, किराया, फीस जेको बि आहे मां पंहिंजे पाण ते वज़न कंदो आहियां। अच्छा, तव्हां बि पंहिंजो पाण पंहिंजी मदद पाण ते कंदो, कंहिंखां हेल्प न वठंदा? न, केरु कराए कोन थो, कंहिंखे चयो बि न आहे। छो त हिकिड़ो अहिड़ो कमु, अच्छा कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे सुठनि कमनि में दिलि न चवंदी आहे त माण्हू सोशल मीडिया ते चवे या फ़ोटू कढाए, माण्हू चवंदा अलाए छो थो कमाइण जो को ज़रियो आहे। अॼुकल्ह इहे बि सुवाल त मुंहिंजी 2 असाइनमेंट उहे जेके आहिनि इन्हनि जो मुंहिंजा आहे त हाणे आउं रेडियो ते प्रोग्राम कंदो हुउसि। हाणे रेडियो ते त ठीकु आहे कमु कयूं था, उहो हिकिड़ो अलॻि फील्ड आहे इहे। पर मां चयो त अॼुकल्ह जेको तारीख़ जो किताबु आहे न, ईंदड़ जेको नसुल आहे, उनखे ख़बर ई कान्हे त कराची जो नालो कीअं पियो, कराची जी ख़बर कान्हे। त असां हुन नसुल ताईं पंहिंजे शहरनि खे, पंहिंजे ॻोठनि खे, पंहिंजे माॻनि खे मुतारिफ़ करायूं हिन सोशल मीडिया जे थ्रू, हिन चैनलनि जे थ्रू। किताब ईंदड़ नसुल पढ़े बि कोन थो, उनखे टच बि कोन थो करे। मिसाल साईं मुंहिंजे भरिसां वेठो आहे, मुहक़िक़ आहे, हुन हिन तारीख़ ते कमु कयो, हुन किताब अहिड़ा, पर मां सम्झां त साईं जो तारीफ़ न हूंदो। बिल्कुलु। अच्छा, जीअं रसूल बख़्श साहब ॻाल्हि बि कई त असां जेको पंहिंजे ॿार खे पढ़ायूं था त उनखे वाक़ई पंहिंजे शहर या इलाइक़े खां स्टार्ट करायूं त उनखे ख़बर पए त मां कहिड़े शहर सां तालुक़ु रखां थो, या जेको मुंहिंजो पंहिंजो शहर आहे उन जी तारीख़ छा आहे, उन जी हिस्ट्री छा आहे, उनजो नालो कीअं पियो। त इन खां अगरि ॿार जो बुनियादु पको हूंदो त अॻियां तालीम जेको आहे उहो सुठे नमूने हासिलु करे सघंदो। सो बहरहाल असांजे टीचर्स खे बि जेको आहे उहो इहो ई चवंदासीं त मतिलबु थोरो ध्यानु ॾियनि ॿारनि ते। ऐं टीचर्स बि जीअं असां ॻाल्हि कई त लिखी ॾेई था छॾनि, बसि होमवर्क घरां करे अचिजो, उन्हनि खे ओतिरो सम्झायो शायदि नथो वञे या छा। बहरहाल पेरेंट्स जी बि ज़िम्मेदारी आहे कि पहले जो उस्ताद या असातिज़ा थे वो बच्चे को जब पढ़ाते थे तो अपना बच्चा समझ के पढ़ाते थे और ये कहकर पढ़ाते थे बच्चे को कि ये बच्चा हमारे मुल्क कौम की खिदमत करेगा। अभी हमारे पास टोटली ईच एंड एवरीथिंग मटेरियलिस्टिक हो गई है। हमारी तालीम वो पैसों पे जो सा है उस पर काम हो रहा है। हमारे इदारे जो भी हैं वो सारे पैसे कमाने के चक्कर में हैं। उसके बाद जो उस्ताद है अगर वो अच्छा उस्ताद है, उसको पैकेज अच्छा मिलता है तो वो एक इंस्टीट्यूशन को छोड़कर दूसरे इंस्टीट्यूशन में आ जाता है। अच्छा, इलाही इम्पोर्टेंट ॻाल्हि हले थी, तव्हां बि एड करणु चाहियो था सुधीर, पर ब्रेक जो टाइम थियो आहे त ब्रेक वठणु ज़रूरी आहे। सो ब्रेक ते हलंदासीं ऐं पोइ वरी इन पंहिंजी ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं। वेलकम बैक जी, एक दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भली कार कयूं था ऐं असांजे महिमान सां गॾु। अच्छा, ज़ाहिद खां पुछंदासीं त खोड़ तव्हां कैरेक्टर्स कया आहिनि माशाल्लाह सां, कहिड़ो अहिड़ो कैरेक्टर आहे जेको अञा ताईं तव्हां न करे सघिया आहियो ऐं तव्हांजो फेवरेट कहिड़ो आहे? मूं तक़रीबन सभु कैरेक्टर कया चयो। मां स्टेज जे दौरु 1994 जेकॾहिं ॿुधाईंदुसि त माना उमिरि में बि वॾो थी वेंदुसि। मायूं पंहिंजी उमिरि लिकाईंदियूं आहिनि, पर मां 1994 मां मर्द आहियां, ॿुधायां थो न इन करे। 1994 मुंहिंजो स्टार्ट आहे ऐं मूं हर कैरेक्टर कयो आहे। इवन एतिरो जो स्टेज ते जेको चवंदा आहिनि न त चरीअ जो कैरेक्टर बि कयो, जो कपिड़ा फाड़े कंहिंजो इश्क में एतिरा सारा कैरेक्टर कयव त पंहिंजो फेवरेट कैरेक्टर कहिड़ो रहियो जंहिंमें तव्हांखे वधीक मज़ो आयो हुजे? फेवरेट कैरेक्टर मूं जेको सोलो प्ले हो हिकिड़ो प्राइवेट चैनल आहे हुन ते गुडी नाले सां,
अच्छा पर उहो मुंहिंजो ट्रेजिडी ड्रामो हो ऐं जेॾी महिल उहो मुंहिंजे घर वारा ड्रामो न ॾिसी विया छो त नंढड़ी या गुॾड़ी हा उहा मूंखां हिकिड़ो वॾेरो फ़ैसिलो थो करे जेको चए थो त उहा संग एवज़ पंहिंजी धीउ ॾे संग चटी हा संग चटी जेको असांजो ॿाहिराड़ी जो रवाजु आहे त उहो मुंहिंजो जेको सीरियल हो सीरियल न हो सोलो प्ले हो पर उहो मुंहिंजे घर वारा न ॾिसी सघिया छो त उन में ट्रेजिडी अहिड़ी हुई जो सभु घर वारा उथी विया त उहा बंदि करे असां रोई पवंदासीं ऐं रोअण जा असां मुड़ुसु माण्हू आहियूं छो त साईं मुनवर शाह मूंखे यादि इन करे अची वियो त उहो मूंखे चवंदो त ज़ाहिद मां हीअं कयां सीन स्टार्ट त हीअं कंदे न त ॻोड़ा हलंदे मूं उहो कयो असांखे माना उनजी ॼण उस्तादी मिलिया मां चवंदा आयो असां मूंखां नंढो हो उमिरि में 10 साल साईं मुनवर शाह मूंखां नंढो हो पर गॾिजी कमु कयोसीं हिक ॿिए खे ॿुधाईंदा हुआसीं साईं हिनखे हीअं कयूं हिनखे हीअं कयूं त ईअं सम्झो त जेको आहे हिन फील्ड में असां हाणे खां सिखिया बि वरिती ऐं न त मुंहिंजो उस्तादु हूअं अब्दुल मनान अब्बासी आहे ऐं स्टेज जो वरी हुज़ूर बख्श गोपांग आहे असांजो तमामु सुठो आर्टिस्ट आहे पर सलमान साहब बि असां सां गॾु आहे त उन्हनि खां पुछंदासीं त हूअं त जेके बिज़नेसमैन हूंदा आहिनि उहे इलाही बिज़ी माण्हू हूंदा आहिनि उन्हनि खे दुनिया जी ख़बर न हूंदी आहे उन्हनि खे बसि पैसा गॾु करणा हूंदा आहिनि त पैसा कीअं जेके आहिनि रुपए ॿ रुपया कीअं कजनि बिज़नेसमैन जो कमु ई आहे त पूछनासिन आप जैसे मैंने कहा कि बिजनेसमैन जो होते हैं वो बहुत बिजी होते हैं ना तो आप बेसिकली तो बिजनेसमैन है तो बिजनेसमैन फिर सोशल वर्कर ये मतलब कैसे हुआ मैडम ये ख़ास इनायत अल्लाह की ज़ात की अल्लाह और अल्लाह के हबीब की कि मैं अपने लग्जरियस ऑफिस में लोग मुझे देख रहे हैं जो गंबट के हैं वो मुझे जानते हैं मेरे बैकग्राउंड को जानते हैं तो मैं अपनी लाइफ में इतना मसरूफ़ था कि ना मैंने कभी सूरज देखा था तो ना कभी मैंने रात देखी थी कार में आए सुबह को चढ़े कार में वापस आए घर चले गए खाना पिया खावा सो गए एक दिन मैं अपने ऑफिस में ही बैठा हुआ था बहुत मसरूफ़ था तो एक बंदा मुझे वहाँ पे अल्लाह का वली मैं उसको कहूँगा वो मेरी ये सारी एक्टिविटीज़ देख रहा था तो मुझे उसने सवाल किया कि तुमने अपनी आखिरत के लिए क्या किया है तो मेरे हाथ में एक पेन था और वो रिवॉल्विंग चेयर थी मैं यूं घूम घूम के मैंने वो पेन पहले टेबल पे मारा जोर से मैंने कहा यार व्हाट डू यू मीन बाय आखिरत ये किसके लिए कर रहा हूँ मैं अपनी बीवी के लिए अपने बच्चों के लिए सबके लिए ये आखिरत ही है ना अगर अच्छा उनको खिलाऊंगा अच्छा दूंगा उन्होंने कहा सही कि मैंने आपसे पूछा है कि आपने अपनी आखिरत के लिए क्या किया सही तो वो मैंने उसको कहा मैंने कहा चाय वाय पिए जी चाय वाय नहीं पीनी थैंक यू वेरी मच मैं चलता हूँ मैंने कहा सही बैठे तो सही आप जी नहीं मैं चलता हूँ वो गया उस जाने के बाद मैंने अपने मुलाजमान को कहा कि आपने अंदर नहीं आना मेरे ऑफिस में तो उधर मैंने सोचा कि ये क्या सवाल कर गया अकेले बैठे रहे मैं अकेला बैठा मैंने कहा ये क्या सवाल कर गया कि अपनी आखिरत के लिए वो मेरा जो दिमाग था वो यूं घूम घूम के एक जगह पे खड़ा हो गया कि तुम अपनी आखिरत लेके करना पुत्र सही क्योंकि जो हमारा इस्लाम है दीन है जो उल्मा है वो हमें ये बताते हैं कि आज जब हमारा हिसाब होगा तो पहले हमारी वालदा के नाम से हमें वहाँ पे बुलाया जाएगा और उसके बाद वो आपका हिसाब होगा उसके बाद वो रिश्तेदार आपके खड़े होंगे वही बीवी खड़ी होगी वही बच्चे खड़े होंगे वही रिश्तेदार खड़े होंगे अल्लाह ताला आपसे पूछेंगे हाँ पुत्र तू दस तू की कीता हमारे सही मां ते कयो ॿारनि जे लाइ तो ॿार बीवी ईंदी बीवी खां पुछंदो बाबा हे चए तो तुंहिंजे करे चई सही मां त हिनखे कोन चयो त मुंहिंजे लाइ आराम खा सही मां त हिनखे कोन चयो त मुंहिंजे लाइ तूं ग़लति कमु कर वरी मां बच्चन जे लाइ चवंदुसि मां साईं ये मेरा बेटा है इसके लिए बेटों के लिए बेटे आएंगे कहेंगे साईं असां त तव्हांखे कॾहिं बि न चयो त तव्हां असांजे लाइ हराम कमायो असांजे लाइ पैसा कमायो पोइ मां अलाह साईं खे चवंदो हाणे मूंखे 5 मिंट छॾियो अलाह साईं चवंदो 5 मिंट छा पुट हाणे हिते बादर पवंदई त इहा जेकियूं शयूं आहिनि इहा इन शइ खां छा आहे त साईं असां न भुलिजी विया आहियूं बिल्कुलु अलाह अथव पहिरों बि कचहरी में ॻाल्हि कयो अलाह अथव अलाह नज़र नथा अचनि तव्हांखे मूंखे नज़र अचनि था अलाह अथव बिल्कुलु आहे ख़ुदा खे मञो हो पाण चए थो तो पाण चए थो त मां तुंहिंजी साह रखां क़रीब सही हो हाँ आहे ख़ुदा खे मञो आहे अंदर आहे असां ॻोल्हियो न आहे ॻोल्हियो न आहे बिल्कुलु असां उन अलाह खे ॻोल्हण जी कोशिशि न कई आहे कि उन अलाह साईं असांजी जेकी क्रिएशन कई आहे कि मूं जहिड़ो सलमान मुगल या साईं जहिड़ो माण्हू अरबे खरबे माण्हू आहिनि पर मूं जहिड़ो माण्हू तव्हांखे न मिलंदो पूरी दुनिया में पूरी दुनिया में
जेको बि तव्हां सर्च कयो इस्लाम जी दीन जी जेकी बि सर्च कयो उन में इहो ई लिखियलु आहे कि तव्हां इंसाननि जी ख़िदमत कयो। ख़िदमत कयो, बिल्कुलु सही था चओ। ऐं हिते टाइम बि बिल्कुलु ख़तमु थिया, पर जेको आहे हिकिड़ो सवाल सुधीर खां कयां त तव्हां जीअं सर ॻाल्हि कई त आउं कॾहिं बि कंहिं गवर्नमेंट या कंहिं अहिड़नि माण्हुनि खां नाहे हेल्प वरिती, त तव्हांजो बि जेको आहे कमु उन में तव्हां कॾहिं गवर्नमेंट खां हेल्प वरिती आहे? जी हा, बिल्कुलु। छो त जेकॾहिं कंहिंजो गुण न ॻाइजे त इहा उन सां नाजाइज़ी थींदी। मां सिंध फनकार वेलफेयर ट्रस्ट जो मरकज़ी राब्ता सेक्रेटरी बि आहियां। रिसेंटली असांजो हिकिड़ो आर्टिस्ट आहे सीता सां हुनजो तालुक़ु आहे, अदा वज़ीर अली सोलंगी। उहो बीमारीअ सबबु हुनजे अखियुनि जी जेका बीनाईअ सां हली वई, उहो पंहिंजे नंढड़े पुट खे वठी शहर में पिने पियो। त असां सोचियो त हिन खे पिनायूं छो, हिन खे गदागर छो बणायूं, हिन खे खुददार छो न बणायूं। DG कल्चर साहब ताईं मूं इहो मैसेज पहुचायो ऐं सलीम सोलंगी साहब जेके डायरेक्टर कल्चर आहिनि उन्हनि जी वॾी महिरबानी जो हुननि क्विक रिस्पॉन्स कयो ऐं मूंखे चयो त बाबा हिननि खे पंहिंजे कारोबार सां लॻायो, असां जेको आहे सो हिननि जे लाइ तव्हांखे पैसा ॾियूं था, तव्हां हिननि खे कारोबार सेटल करे ॾियो। ॿियो कराचीअ जो हिकिड़ो मूंखे केस मिलियो हुयो, पठान छोकिरो जंहिंजे मथां डंपर चढ़ी वियो। मूं हिकिड़ी नंढड़ी कोशिशि कई, मददगार हू थियो, मुंहिंजो उहो आवाज़ु, मुंहिंजी उहा असराइती बणी जेका बिलाल हाउस ताईं पहुती ऐं बिलावल हाउस मां उन नंढे जो इलाजु थियो, जंहिं ते 27 खां 28 लख रुपया ख़र्चु आयो ऐं अलहमदिल्ला अॼु नंढड़ो सिहतयाब आहे। हुननि खे बि दुआऊं थो करे। असांखे ॿी हिकिड़ी ॻाल्हि मां नंढड़ी कंदो हलां, मूंखे ख़बर आहे टाइम तमामु शार्ट आहे। साईं हिकिड़ी ॻाल्हि करे वियो सॼी, त वॾो मैसेज ॾेई वियो आहे साईं त भई असां कंहिंजे लाइ गॾु था कयूं, असां खाऊं छा था, असांजी डेली ज़रूरियात छा आहे, 2 मानियूं, बिल्कुलु सुठी ड्रेस हुजे, सुठो बूट हुजे। पोइ जेके अंबार गॾु करे था वञो, तव्हांखे यकीन आहे त तव्हांजे मरण खां पोइ तव्हांजा पोयां तव्हांखे ख़तमो बि ॾियारींदा। सो घटि में घटि एतिरो कयो त हिलाल कमायो, एतिरो कमायो जेको पंहिंजे बचनि खे बि ॾियो। ऐं जॾहिं पाण मानी खाओ था त तव्हां ते फ़र्ज़ु थो थिए त पाड़े वारे जो ख़्यालु रखो, न कुझु खाधो या न खाधो, या इन जा बछड़ा जेके आहिनि से पेट बुखिया आहिनि, इन जो वॾो पुछाणो आहे। छो त हुकूकुल लाभ आहे, हुकूकुल इबाद बि आहे। उहो चवे थो पंहिंजा हक़ माफ़ कंदोसांव, बदन जा कोन कंदोसांव। हाणे हो जॾहिं नथो माफ़ करे त कोशिशि त कयो त तव्हांखे उन जॻह वञो त घटि में घटि सुरखुरू त हुजो। सुरखुरू हुजो, बिल्कुलु। ऐं अलाह साईं सभिनी खे जेको आहे तौफ़ीक़ ॾिए आहे त सभिनी जी सोच अहिड़ी थिए, सभु जेको आहे सोशल वर्कर थी वञूं। ऐं वाक़ई में अगरि थोरो बि असां कंदासीं, क़दम अॻिते वधाईंदासीं त असां पंहिंजे लाइ कयूं पिया, या हिननि ही सभु बि पंहिंजे लाइ कंदा। ज़ाहिर ॻाल्हि आहे दुनिया जी नज़र में असां ॿियनि जे लाइ कंदा आहियूं त मां फलाणे जी हेल्प कई, पर असल में उहा असां पंहिंजी पाण हेल्प कंदा आहियूं। सो बहरहाल तमामु सुठो अॼु जो प्रोग्राम रहियो ऐं तव्हां सभिनी महिमाननि जी वरी महिरबानी आहे, तव्हां पंहिंजो क़ीमती टाइम कढी आयो। ज़िंदगी रही त वरी नेक्स्ट टाइम इंशाअल्लाह। खोड़ सारी कचहरियूं आहिनि रहिजी वियूं, खोड़ सारा सवाल रहिजी विया आहिनि, छो थोरो थोरो टाइम सभिनी खे ॾियणो पवंदो आहे। सो बहरहाल मोकिलणी आहे कोन ज़िंदगी रही, त वरी सुभाणे गॾु हूंदासीं किन नवनि महिमाननि सां, किन नयनि चहिरनि सां, किन नयनि ॻाल्हियुनि सां। तेसि ताईं मूंखे ऐं मुंहिंजी पूरी टीम खे ॾींदो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। ऐं लास्ट में असां सुधीर खां जेको आहे गीत ॿुधंदासीं। जी मुंहिंजो थी न सघियो जंहिंसां मोहबत हुई, आस मुंहिंजी अधूरी रहिजी वई। हाणे ज़िंदगी कटियां पियो रोई रड़ी, प्यार जूं उमेदूं वयूं लुढ़कनि में लुढ़ी, प्यार जूं उमेदूं वयूं लुढ़कनि में लुढ़ी। मुंहिंजूं ख़ुशियूं किथे, मुंहिंजी मुर्क किथे, जेकी मूं सां हुयासे टक किथे। मुंहिंजूं ख़ुशियूं किथे, मुंहिंजी मुर्क किथे, जेकी मूं सां हुयासे टक किथे। बस ॾींहं राति दिल मुंहिंजी रोए पई, आस मुंहिंजी अधूरी रहिजी वई। हाणे ज़िंदगी कटियां पियो रोई रड़ी, प्यार जूं उमेदूं वयूं लुढ़कनि में लुढ़ी, प्यार जूं उमेदूं वयूं लुढ़कनि में लुढ़ी।
हाणे तन्हा जिए पियो तुंहिंजो ज़फ़र नथो कटिजे ही सूरन वारो सफ़र हाणे तन्हा जिए पियो तुंहिंजो ज़फ़र नथो कटिजे ही सूरन